नाज़रीन घोसपुर में ब्रेकिंग न्यूज़ आहे जेका अवां सां शेयर कयूं पिया। घोसपुर लॻो 2 धुरनि जे झेड़े में एक ॼणो मारिजी वियो आहे। घोसपुर वेझो बी सेक्शन थाणे जी हद जे ॻोठ अलावरायो भयो वारे इलाइक़े में भया बिरादरी जी 2 धुरनि में पैसनि जी ॾेती लेती तां झेड़ो फायरिंग में गोलियूं लॻण सबबि एक ॼणो मोमिन भयो सख़्तु ज़ख़्मी थी पियो। भया बिरादरी जी 2 धुरनि विच में झेड़ो ज़ख़्मी थियल मोमिन भयो खे ॻणती जोगी हालत में सखर अस्पताल मोकिलियो वियो, जॾहिं त ज़ख़्मी थियल नौजवान मोमिन भयो ज़ख़्मनि जा सूर न सहंदे रस्ते में दम धणी हवाले करे छॾियो। फौती नौजवान जो इतला मिलंदे ई संदसि घर में कोराम मची वियो, जॾहिं त आख़िरी इतलाउनि ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो, न ई का गिरफ़्तारी अमल में अची सघी आहे। वाक़े बाद धुरियूं मोर्चा बंदि थी वियूं आहिनि। हद जी पुलिस माहौल खे कशीदगी खां बचाइण लाइ इज़ाफ़ी नफ़री वाक़े वारे हंधि तलब करे वरिती आहे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो GTN न्यूज़ घोसपुर।